लिखा छो न नातियूं मिठड़े मोहम्मद जे शान में मदा मुस्तफा जी कया खुदा खुद कुरान में। लिखा छो न नातियूं मिठड़े मोहम्मद जे शान में मदा मुस्तफा जी कया खुदा खुद कुरान में। लिखा छो न नातियूं मिठड़े ओ ज़िक्र जंहिंजे सीने जो अलम नशरह लक सदरका बुलंद मर्तबो तंहिंजो रफ़ाना लक ज़िक्रका ओ ज़िक्र जंहिंजे सीने जो अलम नशरह लक सदरका बुलंद मर्तबो तंहिंजो रफ़ाना लक ज़िक्रका ओ बुलंद मर्तबो तंहिंजो रफ़ाना लक ज़िक्रका। लथूं आयतूं मोहम्मद जे मान में मदा मुस्तफा जी कया खुदा खुद कुरान में। लिखा छो न नातियूं मिठड़े मोहम्मद जे शान में मदा मुस्तफा जी कया खुदा खुद कुरान में। लिखा छो न नातियूं मिठड़े ओ मिलियो हाज़ कौसर जंहिंखे इना तैना कल कौसर ख़त्म जंहिंजा दुश्मन थी विया इन शान कौल अबतर ओ मिलियो हाज़ कौसर जंहिंखे इना आतना कल कौसर ख़त्म जंहिंजा दुश्मन थी विया इन शान कौल अबतर ओ ख़त्म जंहिंजा दुश्मन थी विया इन शान कौल अबतर। सजण ते लथी हीअ सूरत इन इह बयान में मदा मुस्तफा जी कया खुदा खुद कुरान में। लिखा छो न नातियूं मिठड़े मोहम्मद जे शान में मदा मुस्तफा जी कया खुदा खुद कुरान में। लिखा छो न नातियूं मिठड़े ओ मुज़म्मिल मुदस्सिर आयूं पिरीअ जी पोशाक सां भरियल कुरान संदस जे खुल्क अखलाक सां मुज़म्मिल मुदस्सिर आयूं पिरीअ जी पोशाक सां भरियल कुरान संदस जे खुल्क अखलाक सां। पढ़ी ॾिस कुरान तईंदे इहा ॻाल्हि ध्यान में मदा मुस्तफा जी कया खुदा खुद कुरान में। लिखा छो न नातियूं मिठड़े मोहम्मद जे शान में मदा मुस्तफा जी कया खुदा खुद कुरान में। लिखा छो न नातियूं मिठड़े ओ हबीबन करीमन जो रब हुस्न बि ॿुधायो ज़िक्र बज़ुहा में तंहिंजो सफ़ा साफ़ आयो ओ हबीबन करीमन जो रब हुस्न बि ॿुधायो ज़िक्र बज़ुहा में तंहिंजो सफ़ा साफ़ आयो हले हा कहर हंद तंहिंजे हुस्न जे बयान में मदा मुस्तफा जी कया खुदा खुद कुरान में। हले हा कहर हंद तंहिंजे हुस्न जी जहान में मदा मुस्तफा जी कया खुदा खुद कुरान में। लिखा छो न नातियूं मिठड़े मोहम्मद जे मान में मदा मुस्तफा जी कया खुदा खुद कुरान में। लिखा छो न नातियूं मिठड़े ओ लखल तो खुदा बंदेरो सजी कायनात में रखो हुस्न हो सब मौला मोहम्मद जी ज़ात में ओ लखल तो खुदा बंदेरो सजी कायनात में रखो हुस्न हो सब मौला मोहम्मद जी ज़ात में। बयान करण जी का ताकत ना कहज पान में मदा मुस्तफा जी कया खुदा खुद कुरान में। लिखा छो न नातियूं मिठड़े मोहम्मद जे शान में मदा
मुस्तफ़ा जी कया ख़ुदा ख़ुदि क़ुरान में लिखा छो ना तूं मिठड़े मोहम्मद मिठे सो मालिक जॾहिं कयो कलाम न कप ॾेई सॼो सस साईं न की वरितो नाम मोहम्मद मिठे सो मालिक जॾहिं कयो कलाम न कप ॾेई सॼो सस साईं न की वरितो नाम ओ लकब ॾेई सॼो सस साईं न की वरितो नाम आहे पाण फरमायो रब पंहिंजे फरमान में मदा मुस्तफ़ा जी कया ख़ुदा ख़ुदि क़ुरान में लिखा छो ना तूं मिठड़े मोहम्मद जे शान में मदा मुस्तफ़ा जी कया ख़ुदा ख़ुदि क़ुरान में लिखा छो ना तूं मिठड़े मोहम्मद मिठड़े संगो हो सदाईंदो पढ़ी नाचु निर्मल जूहो ॿियनि खे ॿुधाईंदो मोहम्मद मिठड़े संगो हो सदाईंदो पढ़ी नाचु निर्मल जूहो ॿियनि खे ॿुधाईंदो मोहम्मद मिठड़े संगो हो सदाईंदो पढ़ी नाचु निर्मल जूहो ॿियनि खे ॿुधाईंदो रखी ख़ासि ख़ूदी ख़ालिक हुई हज़रत हसान में मदा मुस्तफ़ा जी कया ख़ुदा ख़ुदि क़ुरान में लिखा छो ना तूं मिठड़े मोहम्मद जे शान में मदा मुस्तफ़ा जी कया ख़ुदा ख़ुदि क़ुरान में लिखा छो ना तूं मिठड़े नबी जो पढ़ी नाचू को पंहिंजो हाम ठारे थो उहो ॼणो अंदरि पंहिंजे खे जतो ई जियारे थो नबी जो पढ़ी नाचू को पंहिंजो हाम ठारे थो उहो ॼणो अंदरि पंहिंजे खे जतो ई जियारे थो नबी जो पढ़ी को नाचू पंहिंजो हाम ठारे थो उहो ॼणो अंदरि पंहिंजे खे जतो ई जियारे थो उहो ॼणो अंदरि पंहिंजे खे जतो ई जियारे थो इज़ाफ़ो अब्दुल वाहिद खे थो हुनजे ईमान में मदा मुस्तफ़ा जी कया ख़ुदा ख़ुदि क़ुरान में इज़ाफ़ो अब्दुल वाहिद थे थो हुनजे ईमान में मदा मुस्तफ़ा जी कया ख़ुदा ख़ुदि क़ुरान में लिखा छो ना तूं मिठड़े मोहम्मद जे शान में मदा मुस्तफ़ा जी कया ख़ुदा ख़ुदि क़ुरान में लिखा छो ना तूं मिठड़े